सिंध में अंग्रेज साम्राज्य खिलाफ़ हलायल शानदार हुर तहरीक जे वधीक किरदारनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिन खां अॻु बि पाण हुर तहरीक बाबति पंहिंजे मुख़्तलिफ़ वीडियोज़ में तफ़सीली ॻाल्हि ॿोल करे चुका आहियूं। जिन दोस्तनि इहे वीडियोज़ वॉच न कयूं आहिनि उहे चैनल खे सब्सक्राइब करे ज़रूरु ॿुधनि, पंहिंजे दोस्तनि सां शेयर कनि। इन ई सिलसिले में पाण अॼु हुर हलचल जे अहम किरदार शहीद मीरो निज़ामाणी बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। बरेसगीर ते अंग्रेज़नि जे कब्ज़े ख़िलाफ़ जेकी बि बग़ावतूं थियूं या तहरीकूं हलियूं, इन्हनि मां सिंध में हलंदड़ हुर तहरीक खे हिकु ख़ासि हैसियत हासिलु आहे। इन ई तहरीक दौरान केतिराई सिंधी जोधा वतन लाइ विढ़ंदे क़ुर्बान थी विया, जॾहिं त अंग्रेज़नि खे बि तारीख़ी मज़ामत खे मुंहुं ॾियणो। अॼु पाण इन तहरीक जे अहम गोरीला अॻुवान मीरो ख़ान निज़ामाणी जो ज़िक्र कंदासीं, जंहिं बाबति ख़ुदि अंग्रेज़नि जो चवणु हो त मीरो जी गोली कॾहिं बि न घुसंदी हुई, गोली दुश्मन खे ॻोल्हे ॻोल्हे मारींदी हुई। इन करे अंग्रेज़ फौज जे अमलदार एच टी लैम्बर्ट चवंदो हो त मीरे की गोली मीरा मीरा करते आती है। अंग्रेज फौज जा ऑफिसर ऐं फौजी कमांडर हमेशह इहा दुआ घुरंदा हुआ त ख़ुदा करे मीरे सां मुक़ाबिलो न थिए। मीरो फ़कीर निज़ामाणी हिकु मालवंद हारी अहमद ख़ान फ़कीर जो पुटु हुयो। संदसि जनम 1917 ईस्वी में थियो। ही शख़्स उन वक़्तु फूह जवानी में हो जॾहिं हुर तहरीक जे सरवाण पीर सैयद सफ़दुल्लाह शाह शहीद सूरे बादशाह अंग्रेज़नि सां मुहाॾो अटकाइण लाइ जंगजू भर्ती पे कया। जॾहिं मीरो हुर तहरीक जे जंगजू विंग में शामिल थियो त वेड़ दौरान संदसि कई किसा मशहूर थिया। चवंदा आहिनि त गोरीला वेड़ इंसान खे पत्थर बणाए छॾींदी आहे, सख़्त तबियत जो करे छॾींदी आहे, पर हिन हमेशह पंहिंजे पाण ते ज़ाब्तो रखियो। मिसाल तौरु हिकु ॻोठ में शादी थी रही हुई जंहिंमें कुझु हुरनि जा दुश्मन लिकल हुआ। मीरे फ़कीर ॻोठ वारनि खे दुश्मन हवाले करण जो मुतालबो कयो। उते मौजूदु केतिरनि ई मर्दनि मां कंहिं बि जवाबु कोन ॾिनो, मन डप सबबु कंहिं बि जवाबु न ॾिनो, पर फ़क़ति हिकु शख़्स उथियो जिते चांवरनि जी देॻ चढ़ियल हुई, उतां खां काठ खणी मीरे फ़कीर ॾांहुं हमिलो करणु आयो। हिकु हुर फ़कीर बंदूक सिधी करे इन शख़्स जो निशानो वरितो, पर मीरे फ़कीर इशारो करे फ़कीर खे रोकियो ऐं चयईं त हिन सॼे ॻोठ में हीउ ई अकेलो मुड़ुसु माण्हू आहे जंहिं असां मथां हमले करण जी हिमत कई आहे। हिकिड़े वाक़े में कुझु दुश्मन हिकिड़े घर में घिड़ी पनाह वरिती। मीरे फ़कीर जी अॻुवाणीअ में उन घर जो घेरो कयो वियो। अंदरां हिकु नंढड़ी ॿारड़ी ॿाहिरि निकिरी आई, जंहिं मीरे फ़कीर खे चयो त मामा हिते केरु कोन्हे। इहो ॿुधंदे मीरे फ़कीर जे अखियुनि में पाणी अची वियो। खीसे मां कुझु पैसा कढी नींगरीअ खे पोतीअ जा ॾिनाई, पाण फ़कीरनि सां गॾु मोटी आयो। हालांकि हुर मुजाहिदनि जो उसूल हूंदो आहे त दुश्मन खे माफ़ नाहे करणो, पोइ भली किथे बि पनाह वठनि, पर मीरे फ़कीर जो उसूल हूंदो हो त दुश्मन सां वेड़ दौरान कंहिं बेगुनाह जो खून न थिए, कंहिंखे बि तंग न कयो वञे। इहो ई सबबु हो जो तर जा माण्हू मीरो जी मदद कंदा हुआ, ॾुखे वक़्त में खेसि पनाह ॾींदा हुआ। पनाह ॾींदड़नि में पीर पागार जे मुरीदनि समेत ग़ैर मुरीद शामिल हूंदा हुआ। मीरे फ़कीर अंग्रेज़ सरकार ख़िलाफ़ केतिरनि ई वेड़नि में हिसो वरितो। जॾहिं टंडरे आदम वेझो 16 मई
1942 ते लाहौर महल खे किरायो वियो, जंहिं बाबति हुरन खे इतला हो त इन टाइम ते हिकु फ़ौजी रेल गुज़रंदी जंहिंमें अंग्रेज़ फ़ौज सुवार हूंदी, पर किन सबबनि जे करे फ़ौजी ट्रेन हैदराबाद स्टेशन ते बीही वई या उनखे रोकियो वियो ऐं हिकु मुसाफ़िर गाॾी लाहौर महल खे अॻिते छॾी। जॾहिं मीर फ़क़ीर ॾिठो त इहा किरायल ट्रेन फ़ौजियुनि जी न पर आम मुसाफ़िरनि जी आहे, तॾहिं फ़क़ीरनि खे फायरिंग करण खां रोके छॾियो ऐं किन खां त बाक़ाइदे हथियार बि वापसि वरिताईं। हथियार वापसि वठण जो सबबु इहो हो त किथे जज़्बात में अची फ़क़ीर आम माण्हुनि ते हमिलो न कनि। इन ई रेल में उन वक़्त जो वज़ीर अल्लाह बख्श सूमरो बि सुवार हो। शायदि सांगड़ जे हिकु MP जान मोहम्मद जून जंहिंखे रेल किराइण जे मनसूबे जी ख़बर हुई, जो हिन ऐन वक़्त ते हैदराबाद अची अल्लाह बख्श सूमरो खे उन रेल मां लाहे वरितो। रेल खे किराइण वारे वाक़े खां पोइ अंग्रेज़ सरकार 1 जून 1942 ते सिंध में मार्शल लॉ लागू करे छॾी। हिकु ॿिए वाक़े में ॿुधायो वञे थो त मीर फ़क़ीर निज़ामाणी जो पुलिस ऐं फ़ौज सां मुक़ाबिलो बांदीपर सां पिणु थियो, जिते केतिरी देरि ताईं मुक़ाबिलो हलंदो रहियो। इन ई मौक़े में केतिराई सरकारी सिपाही मारिजी विया ऐं हिकु फ़क़ीर बि शहीद थी वियो। इहो मुक़ाबिलो सदाबहार लॻियो फ़ौज जे घेरे दौरान थियो। इन में मीर फ़क़ीर निज़ामाणी सां गॾु अल्लाह बचायो ख़ासकेली, महमूद लगारी ऐं मंठार हुलियो गॾु हो। मीरो फ़क़ीर जे गोरिला जथे जो हिकु ॿियो मुक़ाबिलो सांगड़ लॻे सरकारी अमलदार मोहम्मद सालेह ॾहराज सां पिणु थियो, जंहिंमें मीरे सां ॿ ॼणा सूमर फ़क़ीर ख़ासकेली ऐं फ़क़ीर शादी खान निज़ामाणी गॾु हुया। मोहम्मद सालेह ॾहराज घोड़े ते सुवार हो, जंहिंखे मीर फ़क़ीर निज़ामाणीअ जी गोली टंग में लॻी। बाद में मीर फ़क़ीर निज़ामाणी ॿुधायो त मूं मोहम्मद सालेह ॾहराज खे न सुञातो हुयो, जे सुञाणा हा त असुलु ज़िंदा न छॾियांसां, छाजे करे जो हू हुरन जो दुश्मन हुयो। हिकिड़ो अहम मुक़ाबिलो टंडरे ग़ुलाम अली जे हिकिड़े इलाइक़े में थियो, जिते मिटीअ जा दड़ा ऐं भॾा हुआ। उते मीर निज़ामाणी, महमूद लगारी ऐं हाजी गुड्डे खे फ़ौज घेरे विया। इन वाक़े मुतलिक़ अंग्रेज़ लश्कर जे हिकु सिपाही रसूल बख्श बिरोही ॿुधायो त असां राति जो हुरन जो घेरो कयो। ॿाहिरां पठाणनि जी फ़ौज, अंदरि वरी बिरोहियुनि जो फोर्स घेरो कयूं वेठो हो। मुक़ाबिलो कंहिं आम माण्हू सां न पर मीर फ़क़ीर सां हो। असां वाटर जे वर में हुआसीं। फायरिंग में अंग्रेज़ फोर्स जा हवलदार, 2 हवलदार अब्दुल नबी बिरोही ऐं नूर मोहम्मद बिरोही थॾे ते मारिजी विया। गोलियुनि जे वसकारे में ख़ुदा बख्श ऐं बुशाम नाले सिपाहियुनि खे गोलियूं लॻियूं ऐं हू ज़ख़्मी थी पिया। राति जी ऊंदहि दौरान हुरन पठाणनि जे फ़ौज जो घेरो टोड़े छॾियो। अहिड़ी तरह मीरे वारा उतां निकिरी वञण में कामयाब थी विया ऐं सरकार जूं 2 गनूं पाण सां खणी विया। मीरो फ़क़ीर निज़ामाणी गिरफ़्तार न थी सघियो। असां पंहिंजे सिपाहियुनि जा लाश खणी मोटी आयासीं। इहो अंग्रेज़नि जे अमलदार जो बयानु हो। इन ई साॻे वेड़ बाबति, मौक़े बाबति अबुल फ़क़ीर मकाणी ॿुधायो आहे त मीरो फ़क़ीर ऐं संदसि ॿिए साथी मातली खां ओभर तरफ़ टंडरो ग़ुलाम अली वेझो हिकु चांडी वटि तरसल हुआ, जेको हिननि जो संगती हो। हिन खे फ़क़ीरनि पैसा ॾिना त कपिड़ा ऐं ॿियो सामान वठी अचु। हमरा उन्हनि खे मानी वग़ैरह खाराए शहर हलियो वियो। हिन खे शहर में सॼो ॾींहुं गुज़री वियो, पर हमरा न मोटियो। शाम जा 5 या 6 थिया हुआ। मीर फ़क़ीर साथियुनि खे चयो त ही हमरा यको गुम थी वियो आहे, ॻाल्हि में मिड़ई शक आहे, निकिरो त हितां निकिरी हलूं। हिननि वटि 2 नाल बंदूकूं हुयूं, जेके खोले पुठनि पोयां ॿधी निकिता। उतां खां निकिरी थोरो अॻिते विया त उन्हनि ॾिठो के धराड़ छोकिरा उन्हनि ॾांहुं पिया आया। फ़क़ीरनि धराड़नि खां पुछियो, छो आया आहियो?
धराड़नि ॿुधायो त असांखे पुलिस ऐं मिलिट्री फ़ौज मोकिलियो आहे त जांच चानी करियूं त हुर किथे आहिनि। हाजी गुड्डू थोरो अॻिते वधी ॾिठो त मिलिट्री ऐं पुलिस असल में धराड़नि जे पुठि वठियो पई आई। अॻियां हिकु सिख सिपाही हो जंहिंजे हथ में स्टैंड गन हुई। हाजी गुड्डू अञा होशियारी कोन थियो हो त सिख सिपाहीअ गोली हणी विधसि, जंहिं सबबु हू उते ई शहीद थी वियो। इन ई दौरान मीर फ़कीर निज़ामाणी ऐं महमूद लगारी बंदूकूं जोड़े वरितियूं हुयूं। मीर निज़ामाणी इन सिख सिपाही खे ॾिसी वरितो, तंहिं करे हुन जे मथां फायर कयईं, जंहिं ते हू गोली लॻण सबबु उते उफट मरी वियो। सिख सिपाही जे पुठियां हिकु फ़ौजी अमलदार पोज़ीशन वठियो बीठो हो, जंहिंखे महमूद लगारी निशानो बणायो। हू बि गोलीअ जो खाज बणिजी उते ई मरी वियो। जंहिं बैदि अंग्रेज़ी फ़ौज ॿिनि हुरनि जो घेरो करे मुक़ाबिलो शुरू कयो। ॿिन्ही तरफ़नि खां छिती फायरिंग थींदी रही। फ़ौज वटि जदीद ऐं वॾा हथियार हुया। उन्हनि जूं गोलियूं हुरनि ताईं रसनि पयूं, जॾहिं त हुरनि जी बंदूकुनि जी ॿार नंढनि हथियारनि जी मार घटि हुई। आख़िरकार राति थी वई, जंहिं बैदि मीर फ़कीर मारिजी वियल सिख सिपाही जी स्टैंड गन ऐं हिक ॿिए मुअल सिपाही जी राइफ़ल ऐं गोलियुनि जो थेलो पाण सां खयों। हिननि पंहिंजे शहीद थियल फ़कीर हाजी गुड्डूअ जे मड़ खे बि खयों। जॾहिं टंडरे बाग़ जे वेझो पहुता त मीर फ़कीर स्टैंड गन जे नाले चयो, ही अलाए छा आहे, अलाए कीअं हलंदी, हिन खे हिते ई छॾे था हलूं, बाक़ी गोलियूं कम ईंदियूं। पोइ स्टैंड गन ख़बर हेठां निशान करे ज़मीन में पूरे आया। कुझु पंध ते लगारियुनि जो ॻोठ हुयो, जेकी पीर पागारे जा मुरीद हुया। मीरो ऐं संदसि साथी उते तरसी पिया। सुबुह जो जॾहिं हिकु लगारी टंडरे बाग़ जे शहर में वियो ऐं अख़बार पढ़ी आई, जंहिंमें लिखियलु हो त मीर फ़कीर निज़ामाणी जे टोले सां मातलीअ वटि पुलिस मुक़ाबिलो थियो, जंहिंमें 2 मिलिट्री वारा मारिजी विया। ॿिन्ही सिपाहियुनि जा हथियार गोलियुनि समेत हुर खणी विया। इहा ख़बर जॾहिं मीर फ़कीर ते पहुती त हिन चयो, मार कीमती शइ त पाण छॾे आया आहियूं। पोइ राति जो महमूद लगारी ऐं ॿियो हिकु हमराह पूरियल स्टैंड गन खणी आया। कुझु ॾींहंनि खां पोइ उमिरि वरिया फ़कीरनि खे स्टैंड गन हलाइण सेखारी। मीर निज़ामाणी राइफ़ल पाण वटि रखी ऐं स्टैंड गन अलाह बचायो ख़ासि केली जे हवाले कई। टीं हुर तहरीक, जंहिं 1942 खां ज़ोर वरितो ऐं 1952 ताईं हलंदी रही, इहा इन वक़्तु ख़तमु थी जॾहिं पाकिस्तान ठहण बैदि पीर पागारे जी गादी बहाल थी। पीर पागारे सभिनी रूपोश मुजाहिदनि खे पाकिस्तान हुकूमत जे आॾो पेश पवण जो हुकुम ॾिनो। जॾहिं पाकिस्तान ठहियो, अंग्रेज़ सरकार पंहिंजा बिस्तरा गोल करे वापसि हली वई। उन खां पोइ मीरो फ़कीर निज़ामाणी पुरअमन थी घर ठाहे पंहिंजे ॿारनि सां वेही रहियो। पर अंग्रेज़ सरकार जेकी कुझु पंहिंजे कागज़नि में लिखी वई, उन ते अमल त थियणो हो। नेठ 1949 में बदीन जी पुलिस मीरो फ़कीर खे गिरफ़्तार करण लाइ टंडरो आदम भरिसां उमर कलोड़े जे ॻोठ जो घेरो कयो। इन दौरान मुक़ाबले में मीरो फ़कीर अकेलो हुयो ऐं संदसि साम्हूं पाकिस्तान जी पुलिस ऐं ॿिए फ़ोर्स जा हज़ारनि जी तइदाद में सिपाही मौजूदु हुआ। उते जा ॻोठाणा ॿुधाइनि था त हथियार ऐं गोला बारूद एॾो आंदो वियो हो जो उते ॻोठ जे माण्हुनि खां बारूद जूं पेतियूं मथे ते खणायूं। फायरिंग दौरान गोलियुनि जा मींहं वसाए छॾिया हुआ। पुलिस पार्टी अब्दुल हक जे क़यादत में रुसांडी ढंढ वटि घेरो कयो। मंझंदि जो टाइम हुयो। मीरो फ़कीर निज़ामाणी घेरो रोड़े वरितो, पर ॻोठाणनि खेसि चयो, पाण निकिरी पियो वञे ऐं असीं मारिजी वेंदासीं। जंहिं ते हू वापसि आयो ऐं मुक़ाबिलो करे इन ई ॻोठ में पंहिंजो सिर क़ुर्बान कयईं। मुक़ाबले दौरान जीअं ई मिटीअ जे दड़े वटि पाण वण खे टेक ॾेई वेठो हो, तीअं ई शहादत वक़्तु बि वेठो रहियो। शहीद थियण बैदि पुलिस ख़ौफ़ सबबि
मीर जे मढ़ जे वेझो न पिए आई। महिरबानी।